कराची ओभर सोराब ॻोठ टाउन वेझो स्कीम 33 में क़दीम सिंधी वसंदी ख़ादिम हुसैन सोलंगी ॻोठ खे ढाइण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि जमाली पुल खां गुलशन मेंबार वेंदड़ रोड खे बंदि कयो। ट्रैफ़िक मुअतल करे छॾी, जंहिं करे गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं लॻी वियूं। उन मौक़े ते ज़वार कासिम चांडियो, वली बलोच, अब्दुल लतीफ़ आरई, हाशिम सोलंगी, सकीना वहीदा ऐं ॿियनि अख़बारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त हिकु बिल्डर जे चवण ते हर महीने ॻोठ खे ढाहिण लाइ चढ़ाई कई वञे थी, जंहिं सबबि औरतुनि ॿारनि समेत समूरा ॻोठाणा सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। ॻोठाणनि चयो त असां 30 सालनि खां हिन इलाइक़े में रहाइश पज़ीर आहियूं। उन बावजूदि खेनि ज़बरदस्ती बेदख़ल करण जूं कोशिशूं जारी आहिनि। मुज़ाहिरीन पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खां मुतालबो कयो आहे त ख़ादिम हुसैन सोलंगी ॻोठ खे पको करे क़ानूनी लीज़ ॾिनी वञे, जीअं संदनि मसइला हमेशह लाइ हल थी सघनि। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि जो चवणु आहे त जेकॾहिं हुननि जे ॻोठ जो मसइलो हल न कयो वियो त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।